हा छा नालो थी? साईं मुंहिंजो नालो मंज़ूर हुसैन कोलाची आहे। अज़मत कोलाची जो रहाकू आहे। हिकिड़ो असांजे ॻोठ में सैयद सदाए आयो, कंठा कोलाबा पातल, उनजी निशानी आहे मथे में साई पटकी ॿधल ऐं हथ में हैदरी डंडो। उन खां पोइ इहा चयईं अची अचण सां मोटर साइकिल ते आहे। मोटर साइकिल जे पोयों लिखियलु त हिकिड़ी पेटी साए रंग जी फिट आहे, उन में लिखियलु आहे त निमाज़ क़ाइमु करो। वरी लहंदो अॻियो तस्वीरां बि मुर्शिदनि जूं मालिकनि जूं वॾियूं वॾियूं खयूं वधो आहे। पोइ मां हिनखे पुछा की भाई केरु आहे? चई मां सैयद आहे। मैं क्या हल मुंहिंजी चांहि पी। चांहि बि कंहिंजी कोन थो पीए। नालो छा हुयुसि? नालो हुयुसि उमर फारूक। त सदाए पियो गोलड़ा शरीफ का मैं सैयद हूँ, रावलपीड़ी मैं यहाँ तबलीग पे आया हूँ और मेरी ये तबलीग है, तुम लोग नमाज पढ़ो, ये करो वो करो। अच्छा, उन जा कम वरी तोखे ॿुधायां। मां उनखे चयुमि बाबा अॼोकी राति जेका आहे तूं मूं वटि रहो, तूं सैयद आहे गोलड़ा शरीफ जो, तूं मूंखे को दुआ कयूं वञ। चए मैं रहूंगा मस्जिद में। बाबा हल मस्जिद जो असांजी आहे, तूं उते रहो हली। उनखे मस्जिद में रहायुमि। मानी टुकुर जेको बचन सां हुयो खारायोमांसि। पोइ हिन जो रवैयो जेको मां तमामु ख़राबु ॾिसां पियो, मूंखे सम्झ अची वई हिन में। मां ड्राइवर आहियां। पोइ ड्राइवर वटि 100 वर हूंदा आहिनि। जेॾी महिल माण्हुनि खे ख़बर पई हिकु ॿिनि खे यार फलाणो सैयद आयो आहे, उन खे पाण घरनि में वठी विया। मां उन्हनि खे न चयो त तव्हां वञो, मां घर में पंहिंजे में तरसियल आहे। उन्हनि छा कयो बाबा, उन्हनि खे वठी विया उते। पोइ उन्हनि खे छा चयईं? दुआ चयईं आपके घर में तवीज़ है, पढ़ाई चयईं। हाणे ॿुधंदा आहिनि माण्हू जीअं ईंदो आहे बाबा फलाणे वटि आयो आहे मुर्शिद। हाणे मां हुनखे घुरायो त कोन, पाण आयो। पोइ चए मैं सैयद हूँ ये वो। ॾिसण में वाक़ई अहिड़ो आहे जो तव्हां चवंदो त वाह वाह। ॻिची में कंठा कोलाबा ऐं साई पगड़ी ॿधल, अॻियों तस्वीरां मालिक जूं खयूं वधो आहे। निमाज़ क़ाइमु करो, तबलीग पे आया हुआ हूं मैं। ठीकु आहे बाबा साईं। पोइ उहे मालिक वठी विया उन खे। हाणे उन्हनि खे छा चए थो? लालच चीज़ मां बाबा सी लालच मराईंदी आहे। पोइ उनखे चए थो आपके घर में तवीज़ है। हाणे उन चए बाबा तवीज़ है तो निकालो। तवीज़ कढियईं। अब ऐसा करो, तुम्हारे पास जो सोना है उसको भी ले आओ, मैं आपको डबल कर दूंगा। पैसे हैं तो पैसे भी ले आओ, मैं आपको डबल कर दूंगा। अभी का अभी आपके सामने ये सोना वोना अपने पास रखो और ताले में बंद करो, मैं नहीं उठा के जाऊंगा। ताले में बंद थियो, सोनो मालिक पाण हथ सां बंद कयो। उन्हीं को पोइ ये पानी इसमें मसाए करो, सोने को मसाए करके वो पानी भी अंदर रखो। अलाए से कहिड़ो पढ़े थो को अहिड़ो जादू जेको उन तालनि मूं सोनो गुम, पैसा जेके रखियईं उहे बि गुम। हे बाबा पंहिंजे इलाइक़े में, घोटकी इलाइक़े में घुमे फिरे थो। इन जी नज़रसानी रखो। जिते जिते मुंहिंजो घणनि जो फिराड करे वियो आहे ॻोठ अज़मत खान कोलाची में? बाबा साईं असांजे ॻोठ में तक़रीबन मां त ईअं सम्झां थो 5-6 लखनि जो माना इहो सामान खणी वियो। मुंहिंजे भाउ पुलिस में रिटायर आहे, पुलिस जो। उन जे घरां बि 3 तोला सोनो ऐं 30,000 रोक रक़म। वरी उन्हनि वरी पंहिंजी हिकिड़ी 5 माइट अथनि, उन्हनि फ़ोन कयूं असांजो सैयद आयो आहे असां वटि ऐं तव्हां हिन खां दुआ धागा वठो। पोइ उहे वरी हिननि खे टाइम ॾिनो। वरी पोइ उहो ओॾे बि वियो, उन्हनि खे बि धमु ॾिनो अथई 3-4 लखनि जो। उहे ओड़े पाड़े मूं बि ख़बर पई, उहे बि अची विया। उन्हनि खे बि अहिड़े हिसाब में आपको सोना डबल कर दूंगा। इन जो ख़्यालु कयो। हे के पंहिंजे घोटकी इलाइक़े में